खैरपुर में औरत पारां पुलिस एहलकार ते ईसाइण ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण जो इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे, जंहिंजी वीडियो वायरल थी आहे। अली शाह चयो त एएसआई यूसुफ नारे जो वालदा ते मंशा जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हुन ॿुधायो त दोस्ती रखण तां इनकार ते कुटुंब ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं वञनि थियूं। होॾां घरू अज़ीज़ आलसन लंचार मामले जो नोटिस वरितो आहे। औरत के तंग कंदड़ एएसआई यूसुफ नारे जो मुअतल कयो वियो। हरू अज़ीज़ ज़ाल हसन लंचार एसएसपी खैरपुर खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह कंदासीं। खैरपुर में औरत पारां पुलिस एहलकार ते ईसाइण ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण जो इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे, जंहिंजी वीडियो वायरल थी आहे। अली शाह चयो त एएसआई यूसुफ नारे जो वालदा ते मंशा जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हुन ॿुधायो त दोस्ती रखण तां इनकार ते कुटुंब ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं वञनि थियूं। होॾां घरू अज़ीज़ ज़ाल लंचार मामले जो नोटिस वरितो आहे। औरत खे तंग कंदड़ एएसआई यूसुफ नारे जो मुअतल कयो वियो। घरू अज़ीज़ ज़ाल हसन लंचार एसएसपी खैरपुर खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वाक़े ॿुधाईंदासीं। खैरपुर में औरत पारां पुलिस एहलकार ते ईसाइण ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण जो इल्ज़ाम मढ़ियो आहे, जंहिंजी वीडियो वायरल थी आहे। अली शाह लुंड चयो त एएसआई यूसुफ नारे जो वालदा ते मंशा जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हुन ॿुधायो त दोस्ती रखण तां इनकार ते कुटुंब ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं वञनि थियूं। होॾां घरू अज़ीज़ ज़ाल लंचार मामले जो नोटिस वरितो आहे। औरत खे तंग कंदड़ एएसआई यूसुफ नारे जो मुअतल कयो वियो आहे। घरू अज़ीज़ ज़ाल लंचार एसएसपी खैरपुर खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वाक़े ॿुधाईंदासीं। खैरपुर में औरत पारां पुलिस एहलकार ते ईसाइण ऐं कूड़ा केस दाख़िल कराइण जो इल्ज़ाम मढ़ियो वियो आहे, जंहिंजी वीडियो वायरल थी आहे। अली शाह चयो त एएसआई यूसुफ नारे जो वालदा ते मंशा जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अली जाफ़री। जी अली जाफ़री, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल 20 सेक्शन थाने जी हदफ मिसमात अली शाह पंहिंजे मिसमात बशीरा खातून ऐं भाजाई सपना खातून प्रेस क्लब खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त गुज़िरियल जेको आहे कंदो रहियो आहे, जॾहिं त संदसि इनकार करण ते हुन संदसि ख़ानदान ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई अली शाह साहिबनि खे ॿुधायो त एएसआई यूसुफ नारे जो संदसि वालदा जेको आहे लैला खातून लुंड मथां जेको आहे मंशा जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हिन दावा कई त हिन वक़्त ताईं जेको आहे संदसि ख़ानदान जे मुख़्तलिफ़ भातियुनि ख़िलाफ़ सख़्त एफआईआरूं दाख़िल जेको आहे कयूं वयूं आहिनि, जिन खे हुन पुलिस सरासर जेको आहे कूड़े बेबुनियाद जेको आहे करार ॾिनो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान विस्मात अली शाह वधीक इल्ज़ाम हयो त ॼाणायल पुलिस एहलकार पंहिंजे असर रसूख़ जो नाजाइज़ जेको आहे इस्तेमालु करे रहियो आहे। खेसि कुझु माण्हुनि जे सहकार पिणु जेको आहे हासिलु आहे, जंहिं सबबु हुन चयो त संदसि ख़ानदान मुसलसिल ज़हनी दबाव ऐं खौफ़ जो जेको आहे शिकार हिसो बि जेको आहे मुबैना तौरु संदसि हिमायत जेको आहे करे रहियो आहे, जंहिं करे खेनि जेको आहे इंसाफ़ हासिलु करण में ॾुखियाई जेको आहे पेश अची रहियूं आहिनि। औरतुनि जो चवणो त संदसि ख़ानदान खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासत कयो पियो वञे ऐं कूड़ा केसनि ज़रिए जेको आहे कंहिं दबाव जी कोशिशि पिणु जेको आहे कई पई वञे। हुन मुतालबो कयो त मामले जे आला सतह जेको आहे शफ़ाफ़ जांच कराए हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। मिसमात अली शाह लुंड ऐं संदसि वारसनि जेको आहे सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हुसैन लंचार पीआईडी एसएसपी खैरपुर इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे जेको आहे अपील कई आहे त मामले जो नोटिस वठो। ॿिए पासे एसएसपी खैरपुर नोटिस वठंदे एएसआई यूसुफ ख़ुश्क खे जेको आहे सस्पेंड करे ऐं इंक्वायरी एसपी हेडक्वार्टर जे हवाले कई आहे, जॾहिं त ॿिए पासे इन जो जेको आहे आईजी सिंध ऐं ज़ियाउल हुसैन लंचार पारां वरितो वियो आहे। जी महिरबानी अली जाफ़री तफ़सील ॾियण लाइ।